पूरी सिंध जी बांदी जे आबादगारनि खे बि पाणी जी खोट सबबि कापारी धक लॻी चुको आहे। कणिक जे तयारु थियल फसल खे पाणी जी सख़्तु ज़रूरत होॾां सिंध में पाणी जी सूरत-हाल तमामु ख़राब थी चुकी आहे। कराची सूधो 19 ज़िलनि में पाणी जी खोट सबबि ॾोकार सूरत-हाल डिक्लेयर कई वई आहे। आपाशी खाते पारां सिंध में 50% खां वधीक पाणी जी खोट जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। कराची, हैदराबाद, चटो बदी, खैरपुर, मीरस, नौशहर, फिरोज़, नवाबशाह, जेकमाबाद, कोटकी, लाड़काणो, थरपारकर ऐं ॿियनि ज़िलनि में ॾोकार वारी सूरत-हाल पैदा थी वई आहे। मंगला डैम, दरबेला डैम में पाणी जा ज़ख़ीरा 5-6 ॾींहंनि अंदरि ख़तमु थियण जो इम्कानु आहे। सूबनि खे पाणी जी फराहमी दरियाई वाकिरनि मां थींदी। उन डैमनि में पाणी जे ज़ख़ीरा ख़तमु थियण जी सूरत-हाल खे ॾिसंदे ऐं ॾोकार खां बचण लाइ आपाशी खाते पारां चीफ इंजीनियर ॾांहुं पाणी जे वाराबंदी ठाहे ॾियण जो हुकुमनामो जारी कयो वियो आहे। पाणी जी खोट थियण सबबि सिंध में लखें एकड़नि ते पोखियल फसल सुकी सड़ी तबाह थियण जो इम्कानु आहे।